सलात शरीफ। अल्हम्दुलिल्लाहिल अज़ीज़िल गफ़्फ़ार वल जलीलिल जब्बार वल करीमिस सत्तार वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिना मुहम्मदिनिल मुस्तफ़ल मुख्तार साहिबित ताज वल मिअराज व साहिबिल इज़्ज़त वल वक़ार सलवातुल्लाहि व सलामुहु अलैहि व अला आलिहि व सहबिहिल मुहाजिरीन वल अंसार। अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। क़ुल ला अस्अलुकुम अलैहि अजरन इल्लल मवद्दत फ़िल क़ुर्बा। सदक़ल्लाहु मौलानल अलियुल अज़ीम। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम व बारिक अला नबिय्यिना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि अजमईन। प्यारा दोस्तों, बुजुर्गों, भाइरों, अल्लाह जे मुक़द्दस कलाम मंझा जे अल्फाज हिन फ़कीर तिलावत कया, रब्बुल आलमीन जल जलालहू जल शानहू असांजे सोहणे सरदार मदनी मुख्तार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां मुखातिबा। रब्बे कायनात फरमायो, कुल ए महबूब तू फरमा, ए महबूब तू फरमा कंहिंखे पंहिंजी उम्मत खे जन ईमान आंदो आ, जन कलमो पढ़ियो आ, जे मोमिन बनिया आहिनि, मुंहिंजा महबूब उन्हनि खे तू फरमा। छा ला अस्अलुकुम अलैहि अजरा, हिन दीन ऐं हिदायत जे राह ॾिसण जे एवज़ ला अस्अलुकुम तव्हां खां को बि सवाल नथो कयां, को मुआवज़ो तलब नथो कयां, को बदलो नथो घुरां। ए मुंहिंजी उम्मत, मूं तव्हांखे कुफ्र ऐं शिरक जे गुमराही मां कढी हिदायत जे रस्ते ते आंदो, जी ऊंदाह मां कढी रोशनी में आंदो, गुमराही मां कढी हिदायत जे राह ते आंदो, ज़िल्लत मां कढी इज्जत ते आंदो, जहन्नम मां कढी जन्नत ॾे आंदो, बिदअत खां कढी सुन्नत ॾे आंदो। मूं मदीने वारे जो तव्हां ते एहसान आहे या न? आहे या न? हबीबन जो एहसान आहे। जेकॾहिं को एहसान करे त हल जज़ाउल एहसान इल्लल एहसान, एहसान जो बदलो एहसान सां ॾियणु खपे। जी वो माण्हू कमीणो इंसान आ जो एहसान जो बदलो बुराई सां ॾे। को तव्हां सां चङाई करे त उन सां छा कंदो? चङाई कंदो। ऐं चङाई करण वारे सां जो बुराई करे तो इंसान जे खाते में न आहे, इंसानियत जे खाते खां निकतल इंसान। यो माण्हू केॾो बेमरवत आ, केॾो बदबातिन आ जो एहसान करण वारे सां बुराई करे। त ही इंसानियत जो आला शेवो आ, इंसानियत जो तरीक़ो आ त एहसान करण वारे सां छा कबो आ। ऐं मदीने वारो मीर सभिनी खां वॾो मोहसिन आ। मदीने वारो आका
असां सभिनी जो मुहसिन हुजूर जा असां ते वॾा एहसान। और तुम पर मेरे आका की इनायत न सही, जालिमो कलमा पढ़ाने का भी एहसान गया। तो उन मुहसिन जो असांजे मथा हक़ आहे, उन महबूब जा असांजे मथा वॾा थोरा आहिनि। उन थोरनि जो हबीबन करीमन फरमायो त मां तव्हां खां को बि बदिलो नथो घुरां, को एवज़ो नथो घुरां। उन जे बदिले में तव्हां खां कंहिं बि क़िस्म जी दुनियावी मनफ़ात तलब नथो कयां। हाँ, हिक शइ जो उम्मत खां मुतालबो कंदुसि, ए मूं ते कलमे पढ़ण वारो, ए मूं ते ईमान आणण वारो, इल्लल मवद्दत फिल कुर्बा, तव्हां सां मुहम्मद करीम जो ही मुतालबो आहे त मुझे अहले कुर्बा, मुझे अजीजन सां, मुझे अहले बेतन सां मोहब्बत रख। जेकॾहिं मुझे एहसाननि जो बदिलो ॾियणु चाहियो था, मुझे थोरनि खे चुकाइण चाहियो था, मुझे एहसाननि जो बदिलो एहसान सां ॾियणु चाहियो था, त उन जी राह इहा आहे जो मुझे अहले बेतन सां मोहब्बत रखो, मवद्दत रखो, ॻांढापो रखो, दिल जी उल्फत रखो हुजूर जे अहले बैतन सां। चो सल्लल्लाहु अलैहि या सल्लल्लाहु अलैहि या प्यारा दोस्तों, हजरत इमाम बैहकी शोबुल ईमान के अंदर रिवायत आंदी है। इहा ही रिवायत इमाम इब्न हिब्बान पंहिंजे किताब सही इब्न हिब्बान में इहा रिवायत आंदी है। तो मुझे सुने हबीब फरमायो, मदीने जे ताजदार फरमायो, ला युमिनु अहदुकुम हत्ता अकूनु अहब्बु इलैहि। तव्हां को बि माण्हू तेसी ताईं मोमिन नथो बणिजी सघे जेसी ताईं मां मुहम्मद करीम उनखे प्यारो लॻां। वज़ाती अहब्बु इलैहि मिन ज़ातिही व इतरती अहब्बु इलैहि मिन इतरतिही व अहली अहब्बु इलैहि मिन अहलिही। तव्हां तेसी ताईं मोमिन न थी सघंदो जेसी ताईं पंहिंजी ज़ात खां मूं मुहम्मद जी ज़ात खे प्यारो रखो। पंहिंजे बच्चन खां मुंहिंजे बच्चन खे वधीक प्यारो रखो। पंहिंजे अहलन खां, पंहिंजे घर वारनि खां, पंहिंजे रिश्तेदारनि खां मुंहिंजे घर वारनि ऐं मुंहिंजे रिश्तेदारनि खे वधीक प्यारो रखो। जेकॾहिं मुंहिंजे अहले बैतन खां तव्हांखे तव्हांजो घराणो वधीक मिठो ऐं प्यारो आहे त तव्हां अञा मोमिन कामिल न बणियायो। ईमान जी निशानी ही आहे, मोमिन जी अलामत ही आहे जो पंहिंजे हर रिश्ते खां मिठे मुहम्मद करीम जे रिश्ते खे वधीक प्यारो रखे। चो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह। सही बुखारी में हदीस अचे थी त हजरत सैयदना अबू बकर सिद्दीक सब चो रज़ी अल्लाह ताला अन्हु मुझे पाक पैगंबर जो पहिरियों खलीफो बिला फसल खलीफो, मुझे महबूब जो पहिरियों जानशीन, मुझे दिलबर मोहम्मद करीम जो खलीफे अव्वल फरमाए तो त उर्कुबू मुहम्मदन फी अहली बैती। जेकरे मिठे मोहम्मद
मोहम्मद करीम सां वेझड़ाए पचायो था, हुजूर के राजी करण चाहियो था, मिठे मोहम्मद करीम जो कुर्ब चाहियो था, तो हुजूर जे अहले बैतन सां मोहब्बत रखो, हुजूर जे अहले बैतन जी कुर्बत, मदीने वारे मीर जे बच्चन सां मोहब्बत रखो, त मदीने वारो मीर तव्हां राजी थी वेंदो। ऐसे ही बुखारी में भी रिवायत अचे थी तो सैयदना सिद्दीक़ अकबर फरमायो, मुझे सोने सिद्दीक़ अकबर फरमायो तल कुराबत रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अहब्बु इलैया मिन अन असिलु कुराबती। वाड़े सिद्दीक़ अकबर हाँ अज के चवंदा था सहाबन जी हुजूर जे अहले बैतन सां मोहब्बत न हुई, चवंदा त यारन जी अहले बैतन सां मोहब्बत न हुई, पर सिद्दीक़ अकबर तो फरमाए त मुझे बच्चन खां वधीक, मुझे अहलन खां वधीक मूंखे मदीने वारे मीर जा अहले बैत प्यारा आहिनि। छो तो ईमान जी सदबो ही इने के आहे, मोमिन हुजण जी अलामत ही आहे जो अहले बैत सां मोहब्बत रखे। फारूक आजम जो दौरे खिलाफत मुझे नबी जो ॿियो नंबर खलीफो हजरत सैयदना उमर आदिल सब चो रदी अल्लाह ताला अन्हु, ईरान जे बादशाह जूं न्याणियूं माले गनीमत में आयूं, के न्याणियूं बणजी ईरान जे बादशाह जूं न्याणियूं अचन थियूं त हजरत उमर जे फर्जंद मुतालबो कयो त सही तू भी बादशाह सी, बादशाह जा पुत्र हू बादशाह जूं न्याणियूं आहिनि, ये न्याणियूं असां खे परणाए जो असां जे लाइ वधीक असी हकदार आयूं। हजरत उमर फरमायो तो ओ मुझा पुत्र ज़बान बंद रख जाए, शहजादियुन जे ला घोट शहजादा खपन, शहजादियुन जा घोट शहजादा खपन, मूं हिनन जे लाइ घोट शहजादा ॾिठा आहिनि, उन्हनि सां शादी कराईंदुसि। चई बाबा शहजादो त मां आहियां, हाकिमे वक्त तूं आ, अमीरुल मोमिनीन तूं आ। फरमाए तो न न ओ मुंहिंजा पुट हिननि शहजादियुनि जे लाइ शहजादा, हिकिड़ो इमाम हसन शहजादो, ॿियो इमाम हुसैन शहजादो आ। ए पुत्र तुझे पीउ जो एड़ो शान नाहे जड़ो हसनैन जे अब्बे जो शान आ, तुझी अम्मा एड़े शान वारी नाहे जेड़ी हसनैन जी अम्मा शान वारी आ। वो बीबी कसबानो इमाम हसन के परणाई ऐं बीबी शहरबानो इमाम हुसैन के परणाई। चो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह, सल्लल्लाहु अलैहि या अल्लाह अल्लाह। मुझे सोने हबीब फरमायो सुननदार कुतनी में हदीस हदीस जो किताब आ सुननदार कुतनी, उनमें रिवायत अचे थी पई तो मुझे दिलबर मोहम्मद करीम फरमायो त मन सल्ला सलातन, जे मानू नमाज पढ़ी वलम युसल्ल फीहा अलैया वाला अहले बैती लम तुकबल मिन्हु सलातू। जे मानू नमाज पढ़ी पर उन्हें नमाज के अंदर मुंह मोहम्मद करीम ते दरूद न पढ़ी, मुझे अहले बैतन ते दरूद न पढ़ी त इन्हें जी नमाज रब वटि कबूल को न पवंदी। वगाल समझो था जी, नमाज अल्लाह जी हुजूरी
रब जी इबादत जो अफजल तरीन तरीको निमाज आहे। रब जी इबादत ऐं बंदगी जो बेहतरीन तरीको निमाज आहे। जो निमाज बानी ऐं मौला जे विच में राज आहे। मुझे आका फरमायो, मदीने जे ताजदार फरमायो त जरे निमाज पढ़ी रहा हुजो त तव्हां पंहिंजे हेॾे होॾे न वाझाईंदा कयो, हेॾे न निहारियो होॾे न निहारियो, छो त जेॾीमहिल निमाज पढ़ो था पिया ओॾीमहिल तव्हां अल्लाह रब्बुल आलमीन जे साम्हूं आयो, रब जी हुज़ूरी में आयो। पुट निमाज पढ़बी आहे त उन में ॿियो को ख़्याल न आणिजे। हाँ? निमाज की शुरुआत किथों थींदी आहे? निमाज की शुरुआत किथों थींदी आहे? हथ मथे खणी चवंदे अल्लाहु अकबर। अब हाउ हथ मथे ॿई खणबा। जीअं को माण्हू हथ खणंदो आहे, अदा मूं ॻाल्हि तूं हथ खयो, हथ खणबो आहे न मुक़ाबले में, अदा मूं हथ मथे खयो, मूं सभु ॻाल्हि छॾी। निमाज पढ़ण हर शे तां हथ खणो आहे। ज़ाल ॿार बच्चा औलाद अयाल दौराने निमाज हर शे तां हथ खणी हिकिड़े रब ॾे मुतवजह थियणो आहे। अब हाउ न हाँ भला जे पढ़े बीठो निमाज ऐं दिल पई घुमे से मेहड़ जे टावर वटि बीठो निमाज में आ, वते बनी घुमंदो, निमाज थींदसि? ॿुधायो। हथ खणण जो मक़सद इहो आहे त सभु शइ तो हथ खणो, हर शइ तो हथ खणी पहुचो अल्लाह अकबर, अल्लाह ज़ोर वॾो आहे। पोइ हथ दबजा वधी वियो। ज़ाल तां हथ खणजांइ निमाज जे दौरान, निमाज जी ॻाल्हि आहे, मतां ईअं अची त साईं चए थो त ज़ालुनि खे छॾे ॾियो। हाँ? दौरान निमाज ज़ाल तां हथ खणो, पुट तां हथ खणो, औलाद तां हथ खणो, हर शइ तां हथ खणो, तॾहिं पहुचो अल्लाह अकबर। हर चीज तां हथ खणजांइ, पर ख़बरदार मोहम्मद ऐं आले मोहम्मद तां हथ नाहे खणो। तेसी ताईं तुंहिंजी निमाज मुकम्मिल न थींदी जेसी ताईं पंहिंजी निमाज में अलहम्द भी पढ़ी, किरात भी कयई, रुकू भी कयई, सजदा भी कयई, सारी निमाज पढ़ी आए। हाणे अतैयात में गोडड़ा अदब जा भञूं, गर्दन झुकायूं, वॾे अदब सां वॾे न्याज़ सां रब जी हुज़ूरी में वेठोई। हाणे इन महिल वेही चो अस्सलामु अलैका अय्युहन नबिय्यु। ए ग़ैब जे ख़बरुनि ॿुधाइण वारा तो ते सलाम। जे निमाज में बाबो अचे अम्मा अचे सलाम वाराई निमाज भॼे या बचे? हाँ भली केॾो प्यारो दोस्त अची वञे, दिल प्यारो जानी अची वञे, भली मुर्शिद अची वञे, दौरान निमाज चई सही सलाम अलैकुम, निमाज बीहंदी भॼंदी भॼी पवंदी। जेकॾहिं निमाज जे दौरान ॿिए कंहिंसां मुखातिब थी, ॿिए कंहिंसां ॻाल्हाई, ॿिए कंहिं ॾे वाझाई, ॿिए कंहिंसां दू बदू थी ॻाल्हि करी त तुंहिंजी निमाज भॼी पवंदी। पर मिठड़े मोहम्मद खे आम्हूं साम्हूं थी बी सलाम करी त तुंहिंजी निमाज मुकम्मिल थींदी। अस्सलामु अलैका काफ वाहिद हाजिर जो सीगो, यानी हुजूर जी शख्सियत के हाजिर समझी हुजूर के सलाम कर, ये सलाम कर जे साम्हूं को माण्हू मौजूद हूंदो उन्हें के चइबो अस्सलामु अलैका। इन तरह सां मिठे मोहम्मद करीम के सलाम कर, तॾहिं तुंहिंजी निमाज़ मुकम्मिल थी। हाँ सही मुस्लिम में हदीस आ, हजरत काब बिन उजरा सब चो रज़ी अल्लाह ताला अन्हु असहाबी सगोलो रिवायत तो करे त दिलबर नबी के अर्ज कयोसी त या रसूल अल्लाह सलाम पढ़ण त असां सिखी वियासीं। छो त अतयात महबूबन पंहिंजे गुलामन के सेखारियो त हीअं अतयात पढ़बो आ, उन में सलाम पढ़ण असां सिखियोसीं त अस्सलामु अलैका अय्युहन नबी व रहमतुल्लाहि व बरकातहू, सलाम पढ़ण तव्हां सेखारियो। या रसूल अल्लाह ॿुधायो त तव्हां ते दुरूद कीअं पढ़ूं?
हुजूर फरमायो त मूं ते दुरूद हीअं पढ़ंदा कयो जो चओ अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद कमा सल्लैत अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद कमा बारकत अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। ओ सिंधी टोपी वारा सोना ओ हेरे हेरे ने यार छा तो बारन गिरी थी। हाँ अल्लाह अल्लाह ओ मुझे अपनी प्यारा मुझे दिल पर मोहम्मद करीम से खारियो त मुते सलात ही पढ़ो अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद। हाँ ये अल्लाह असांजे महबूब मोहम्मद करीम ते रहमत मोकिल ऐं महबूब जी आल जे मथां भी सलात मोकिल। बुधो मदीने वारे साईं फरमायो त ला तुसल्लू अलैहि सलातल बितरा मूते खोटी सलात न पढ़ंदा कयो मूते अधूरी सलात न पढ़ंदा कयो मूते जी वगाल समझो दाया न या उस लगी दो। हाँ साईं करीम फरमाइन था तो मूते अधूरी सलात न पढ़ो। साहब ने अधूरी सलात किया पाण फरमायो तो तव्हां हीअं चओ अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद सुम्मा तुमसिकून अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद चई पोइ चुप थी वञो इहा आहे अधूरी सलात। चयोसीं भला पोइ मुकम्मिल सलात कीअं पाण फरमायो तो मुकम्मिल सलात हीअं जो चओ अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद। हाण तव्हांजी सलात मुकम्मिल थी जॾहिं मुहम्मद सां गॾु आले मुहम्मद ते बि सलात पढ़ियव। रुगे महबूब के मञो महबूब ते सलात पढ़ो ऐं महबूब जी आल ते सलात न पढ़ो त इहा सलात तव्हांजी अधूरी आहे अनकम्प्लीट आहे इहा तव्हांजी सलात गैर मुकम्मिल आहे इहा सलात तव्हांजी बितरा यानी खोटी सलात आहे इहा अल्लाह वटि क़बूल न पवंदी जेसीं ताईं आले मुहम्मद ते दुरूद न पढ़ंदो। चओ सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वाला आलिक व अस्हाबिक या हबीब अल्लाह। दोस्तन मोहतरम मुझे आका फरमायो तो जैसी तई आले मुहम्मद ते दुरूद न पढ़ंदो तेसी तव्हांजी निमाज कबूल न पवंदी। निमाज कबूल पवंदी तॾहिं जॾहिं आले मुहम्मद के याद कर। हाँ बी हर शइ तां हथ खणणो आहे पर आले मुहम्मद तां हथ खणणो नहीं। निमाज जी तकमील भला सलात अग में पढ़जे। हाँ निमाज में ॾिसो न सब खां आख़िर में वञी सलात पढ़जे थी। निमाज जी जॾहिं तकमील थिए थी निमाज मुकम्मिल थिए थी सलात ते वञी। अल्लाह अल्लाह दोस्तन मोहतरम इन्हे में राज ऐं हिकमत इहा आहे त कमनि जो इबादत जो तकमील जो मरहलो तॾहिं अचे थो जॾहिं आले मुहम्मद सां निस्बत ऐं मुहब्बत जुड़ी। हज़रत इमाम शाफ़ई जॾहिं इहा हदीस पढ़ी त इमाम शाफ़ई जी रड़ निकिरी वई चई या अहल बैत रसूलुल्लाह हुब्बुकुम फर्दुम मिनल्लाह फिल कुरआन अनज़लहू। ए नबी जा अहल बैतो तव्हां ते सलात पढ़ण रब कुरान में फर्ज़ करे छॾी आहे। कफ़ाकुम मिन अज़ीमिल क़द्र अन्नकुम मल्लम युसल्लि अलैकुम फला सलात लहू। तव्हांजे शान जे लाइ हीअ ॻाल्हि का घटा जो तेसी ताईं कंहिंजी निमाज़ कबूल नथी पवे जेसी ताईं आले मुहम्मद ते सलात नथो पढ़े। चो अल्लाह
अल्लाह अल्लाह। दोस्ताने मोहतरम, जने यह आयत करीमा नाज़िल थी इल्लल मवद्दत फिल कुर्बा, सहाबा किराम चे अर्ज कयो त या रसूल अल्लाह कुर्बान वञू आका, उहे हस्तियूं केड़ियूं हिन, उहे अहले मवद्दत केड़ा हिन, उहे तव्हांजा अहले कुर्बा केर हिन जिन सां कुरान में अमर कयो वियो आ त मुहब्बत रखियो। ओ मुंहिंजा महबूब सोना ॿुधायो उहे तव्हांजा बचड़ा केड़ा हिन जिन सां मुहब्बत रखण जो कुरान हुकुम ॾिनो आ। मुंहिंजे महबूब फरमायो, तिरमिज़ी शरीफ जी हदीस आ, मुझे आका फरमायो हसन व हुसैन व अबाहुमा व उम्महुमा, जन सां मुहब्बत रखण जो हुकुम ॾिनो वियो आ उहे मुंहिंजा कुराबतदार, उहे मुंहिंजा वेझा रिश्तेदार अथव हसन हुसैन, इन्हनि जो अबो इन्हनि जी अम्मा। ऐं मदीने वारे साईं हिकिड़े ॾियारे हुज़ूर आका दो जहां सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन वेठा हुजन, महबूबन जे मथो चादर हुई, महबूबन जे मथा अलैहि मिर्तुन मुरहलुन मिन शअरिन अस्वद, कारी रंग जे धागन वारी महबूब जे मथा चादर ओढ़ियल हुई। मुंहिंजा दोस्तो साम्हूं बचड़ो इमाम हसन आयो, मुंहिंजे दिलबर नबी उनखे चादर में ढके पंहिंजे भाकुर में विहारियो। वरी इमाम हुसैन आयो, उनखे पंहिंजे ॿिए पासे ॾों चादर में ढके पंहिंजे भाकुर में करे विहारियऊं। वरी थोरी देर गुज़री त हज़रत सैयदा तय्यबा ताहिरा फातिमतु ज़हरा साइण आई, मुंहिंजे दिलबर नबी उनखे पंहिंजे करीब विहारे उनखे भी चादर में ढकियो। थोरी देर गुज़री त हज़रत मौला अली शेरे जली हैदरे करार आयो, कातिले कुफार आयो, असदुल्लाहिल गालिब अली बिन अबी तालिब आयो। मुझे दिलबर नबी हजरत अली के पंजी उन्हें चादर में लिकायो। वो मुझे महबूबन फरमायो अल्लाहुम्मा हाउलाए अहलु बैती, ए मुझा अल्लाह ही मुझा अहले बैत थई, हिनन के पाकन पाक बनाए छदे। छा फरमायो मौला ही मुझा अहले बैत हिन, अल्लाहुम्मा हाउलाए अहलु बैती, ए मुझा अल्लाह ही मुझा अहले बैत हिन। इन्हें चादर जे हेठों केर हुयो, मदीने वारो मीर, इन्हें चादर जे हेठों मौला अली, इन्हें चादर जे हेठों सैयदा फातिमतु ज़हरा, इन्हें चादर जे हेठों चौथी हस्ती इमाम हसन जिया, इन्हें चादर जे हेठों पंजी हस्ती मुझे सुने मुर्शिद सैयदना इमाम हुसैन जिया, इन्हें चादर जे हेठों पंज तन पाक हैं। साईं फरमाइंदा हाउलाए अहलु बैती, ही मुझा अहले बैत हिन। जन जी मोहब्बत मोमिनन जे मथां फर्ज़ कई वई आहे, जन जी मोहब्बत ईमान जे तकमील जी अलामत आहे। जन जी मोहब्बत को सवा को भी मानू मोमिन नथो बणजी सके, उहे हे पंज हस्तियूं जन के पंज तन पाक सॼो वञे। असां पंज तन जा हुबदार आहियूं, असां पंज तन जा हुबदार आहियूं, कंदा आले नबी असां प्यार आहियूं, कंदा आले। थकजी पिया आहियो न? हाँ, जन जो आले नबी सां प्यारा से गॾिजी झूमी झूमी चओ, कंदा आले नबी असां पंज तन जा हुबदार आहियूं, असां पंज तन।
कंदा आल नबी सां जंहिंजो पंज तन पाक सां प्यार न जेको मञंदो चारई यार न पंजन खे मञे वरी चैन जो दुश्मन बणियो वेठो अथई जंहिंजो पंज तन पाक सां प्यार न जेको मञंदो चारई यार न जेको मञंदो तंहिंजे कलमे जो एतबार न तंहिंजे कलमे जो तन तड़ियल खां असां धार आहियूं असां हैदर जा हुबदार आहियूं असां हैदर कंदा आल नबीअ सां प्यार आहियूं कंदा आल नबीअ सां असां हैदर जा हुबदार आहियूं असां पिट को मातम को न कयूं असां कारा कपड़ा को न ढकियूं असां पिट को मातम को न कयूं असां कारा कपड़ा असां झंडन अगियां को न झुकूं असां झंडन कंदा मस्जिद सां असां प्यार आहियूं असां हैदर जा हुबदार आहियूं असां हैदर कंदा अहल बैतन सां पहिरीं प्यारा अहले बैत जी मोहब्बत पंज तन पाक जी मोहब्बत इया जन्नत जी टिकेट भला ॿुध हदीस ॿुधाए खुदा जो कसम अहिड़ी हदीस ॿुधाए जो तुंहिंजो सेर खन रत वधी वेंदो हलियो अहिड़ी हदीस ॿुधाए जो घर ताईं झूमंदो वञी जी मुझे आका फरमायो मदीने वाले ताजदार सहाबन जे भरी कचहरी में हिकड़े हथ में इमाम हसन बे हथ में इमाम हुसैन मुझे दिलबर नबी साहबन जे सामू फरमायो मन अहब्बनी व अहब्ब हाज़ैन जै मोहम्मद करीम सा मोहब्बत रखी जै मुझे हिन बिन बच्चन सा मोहब्बत रखी व अबाहुमा व उम्महुमा हिन मुझे बच्चन जे अब्बे ऐं अम्मा सा मोहब्बत रखी मदीने वाले साईं सा मोहब्बत इमाम हसन सा मोहब्बत इमाम हुसैन सा मोहब्बत हिनन जे अब्बे हजरत अली सा मोहब्बत हिनन जी अम्मा खातून अतहर सैयदतुन निसा सा मोहब्बत हे घणियूं मोहब्बतूं थियूं हे घणियूं हस्तियूं थियूं मुझे आका फरमायो जन इनन सा सभिनी सा मोहब्बत रखी कान मई फी दरजती यौमल क़ियामते क़यामत जे ॾियारे में इहो हुबदार मूंसां गॾु मुंहिंजे दर्जे में मूंसां गॾु हूंदो बराबर गरा गंदड़ा आहियूं गुनहगार आहियूं निकम आहियूं असां में अमलन जो भर कोन्हे असां में इबादत ऐं बंदगी कान्हे पर इहा उमेद आहे जो पंजतन पाक सां असांजी मोहब्बत ज़रूर आहे या न आहे या न आहे इन पाक हस्तियुनि सां मोहब्बत ज़रूर आहे खुदा जो कसम इन मोहब्बत जे करे असांखे पूरी पक्का त मदीने वारो असांखे कोन छॾींदो पाण सां गॾाए जन्नत ॾे वठी हलंदो जो हबीबन जो वाइदो आहे कान मई फी
दरजती यौमल क़ियामते क्या मजे दिहाड़े में योहबदार मूसा गड मुझे दर्जे में मां पाण सा गदाए जन्नत रे वठी हलंदोमांस सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वाला आलिका व अस्हाबिका या हबीब अल्लाह चौ चौ सल्लल्लाहु अलैहि या ओ बुटड़न जे गोठ वारा असांजी मोहब्बत मदीने वाले मीर सां असांजी मोहब्बत हसनैन करीमैन सां असांजी मोहब्बत पंजतन पाक सां हाँ आहे न मोहब्बत रब शल इन्हें मोहब्बत में जियारे रब शल इन्हें मोहब्बत में मौत नसीब करे इन्हें मोहब्बत शल मौत अची वई मन मात तफसीरुल बयान खंड दिखाई मन मात फी हुब्बे आल मुहम्मदिन मात मगफूर लहू मुझे आका फरमायो जेको मोहम्मद जी आल जी मोहब्बत में मरी वियो हुजूर जे अहले बैतन सा मोहब्बत रखंदे पंजतन पाक सा मोहब्बत रखंदे मरी वियो त जेमल मौत इंदुस त रब ने जा सारी जिंदगी जा गुनाह बख्शे छदींदो मात मगफूर अल्लाह ताला जल शानु ने के बख्शल बानो करे मारींदो पूरी जिंदगी जो कसायूं कचायूं गुनाह मेरायूं मदायूं पुनल रब ने के बख्शे छदींदो जंजी हुजूर जी आल सा मोहब्बत मन मात फी हुब्बे आल मुहम्मदिन मात अला अहले सुन्नत वल जमाअ मुझे आका फरमायो जेको आले मोहम्मद जी मोहब्बत में मरी वियो यो अहले सुन्नत व जमात जे मौत मो मुझे साईं फरमायो मन मात फी हुब्बे आले मुहम्मदिन मात शहीदा जेको आले मोहम्मद जी मोहब्बत में मरी वियो यो क़यामत जे ॾियारे शहीदन जी जमात में उथारियो वेंदो पो सिर साओ सजण तोता सिर साओ सजण तोता सदबार कया सदके सिर साओ सजण तोता सदबार कया सदके सब माल मजूं मिलकियत घर बार कया सदके नका जन्नत जी ख्वाहिश नका हुरन जी हाजत सब माल मजूं तोता मन ठार कया सदके हिन करमुल्ला ते का दीदार जी खोल दरी हिन जमायत ते का सुना दीदार जी खोल दरी करे की न जुदा जानी जिन सार कया सदके
चो सल्लल्लाहु अलैहि या सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह। मुखम जो पिनी मौला नख से लख भेरा लो कुरुसे तरुसे वो लख भेरा लो कुरुसे तरुसे मुखम जो पिरी ओ बिया सूर मिलिया तो सही विदुसे मदनी जे रुठो तो मरी विदुसे महबूब रुठो तो मरी विदुसे कन पांजो पिरी तन पांद पुसे वो लख भेरा लो कुरुसे तरुसे लख भेरा वदाओ बुटड़न जे गोठ वारा उन्हें महबूब सा मोहब्बत रख हुजूर जी आल सा मोहब्बत रख पर मोहब्बत एड़ी हुजे जेका सच्ची मोहब्बत हुजे हाँ रुगे ज़बान जी मोहब्बत न दावा वारी मोहब्बत न ओ मुजादा ये तो हुबदार सदाइण वारा घणाई पिया घिचुन में हलंदा वतन सदाइन हुबदार पर पंजे महबूब जी बेफरमानी कंदा रहन एड़ो आशिक तवां को डिठो हुजे त बुधायो जेको आशिक भी हुजे वरी माशूक जी बेफरमानी भी कंदड़ हुजे हाँ यो तो कूड़ो थी सके तो यो तो ठग थी सके तो यो तो पंजी मोहब्बत में मकार सदे सके तो सच्चो आशिक हुआ जेको पंजे महबूब जे नाले ते जान भी कुर्बान करे ॾेखारे मैदान करबला में होडो यजीदी लश्कर हेडो हुसैनी शहसवार होडो यजीदी जमात गॾु थिया हेडो मुझे सुने हुसैन सां गॾु वफादार मोहब्बतदार गॾु मुझे आका हुसैन पंजे साथियुनि जे अॻियां ख़ुतबो ॾिनो ओ मूंसां मदीने मां गॾु अचण वारो ए मके मां मूंसां गॾु अचण वारो सुभाणे मैदान करबला में तीर वसंदा तलवारूं वसंदियूं सिर धड़न खां धार थींदा तव्हां मां जेको वापसि वञणु चाहे उन खे मुंहिंजी मोकल आहे भली वापसि मोटी वञे जेको वापस वञणु चाहे थो उन्हें के मुझे तरफा इजाजत आ जे ॾींहं जो शर्मसार थींदो हुजे त पोइ राति जे ऊंदाही में भली वापसि मोटी वञे मां उन ते नाराज़ भी कोन थींदुसि मां उन खे मयार भी कोन ॾींदुसि जेको मोटणु चाहे सो भली मोटी वञे हिते त सिर कटबा हिते त जानियूं कुर्बान करणियूं पवंदियूं त मुंहिंजे आका हुसैन जे रफ़ीकनि जे अखियुनि में ॻोढ़ा अची विया रोई चवनि था ओ सोना हुसैन असांखे मोटण जी सलाह न ॾियो असां मोटी मदीने ॾे कहिड़ो मुंहुं खणी वेंदासीं तव्हांखे करबला जे ऋण में छॾे मदीने ॾे कहिड़ो कंधु खणी वेंदासीं असांजा सिर असांजूं जानियूं तुंहिंजे कदमनि तां कुर्बान पतंगनि पहु कयो मिड़िया मथे मच पसी लहसन लिचिया सड़िया मथे सच संदा गिचियुन गच वेचारन विञाया
अल्लाह अल्लाह मुझा दोस्तो ही हुबदार हुया ही सोने हुसैन जा सच्चा साथी वफादार हुया जानियूं कुर्बान करे ॾेखारियूं सिर वढाए ॾेखारियूं पर मुझे सोने हुसैन जो साथ न छॾियूं हाँ होॾो जेके परे सिफ़ुन में बीठा उहे बि कलमो पिया पढ़नि उहे बि पाण खे मुस्लमान पिया सॾाइनि उहे बि नबी जा उम्मती पिया पाण खे सॾाइनि दावा जे लाइ त हू बि मोमिन हुया सॾाइण जे लाइ हुननि बि पाण खे मोमिन ते सॾायो ऐं मोमिन ही बि हुया पर ज़माने फ़ैसिलो ॾिनो त सचो मोमिन केर जंहिं हुसैन सुणे जो साथ ॾिनो जंहिं मुंहिंजे आका हुसैन जे ख़ातिर पंहिंजा बच्चा पंहिंजी जान कुर्बान कई इहे मोमिन हुया इहे हुबदार हुया जन जानियूं कुर्बान कयूं पर हुसैनी तरीक़ो न छॾियो सॾाइण जे लाइ त हू बि मोमिन पे सॾायूं पर मुझा दोस्तों निमाज़ हुननि बि पढ़ी पे यज़ीदी लश्कर में भी बांगू आयूं पे निमाज़ूं उन्हनि भी पढ़ियूं पे पर उन्हनि जूं निमाज़ूं मोटाए उन्हनि जे बूथ में हयूं वियूं छो त हू आले बैतन जा दुश्मन हुया सजदा त हिननि जा क़बूल थिया जेकी सोने हुसैन सां मोहब्बत रखण वारा हुया अॼु भी उहे ॿई जमायतूं मौजूद आहिनि एक तरफ ज़बानी दावेदार आहिनि चवनि था असां अहले बैतनि जा हुबदार आहियूं पर मोहब्बत सुञाती वेंदी आहे अलामतुनि सां मोहब्बत जो दलील खपे दलील आहे पंहिंजे महबूब जी फर्मा बरदारी मुहिब उहो आहे आशिक उहो आहे जेको पंहिंजे महबूब जो फर्मा बरदार हुजे जेकॾहिं को इमाम हुसैन जो आशिक आहे मौला अली जो मुहब्बतदार आहे उनजी कल विदाया वन निहाया तो के ॾेखारिया त यज़ीद छोकरे बाज़ी कंदो हुयो ऐं यज़ीद ज़ानी हुयो यज़ीद कुत्ता पालींदो हुयो यज़ीद जानवर पाण में विरहाईंदो हुयो यज़ीद जो किरदार बुछड़ो हुयो मुझे सोने हुसैन जो किरदार सुन्नत ऐं शरीयत वारो पाकीज़ा किरदार हुयो नारे तकबीर रिछ कुतन जी बछ कराई कुकड़ पाण में विढ़ाई ऐं सदाई त मां हुसैनी आहियां न न न न हुसैनी तरीक़ो इहो नाहे जो परावा छोरा तकींदो वती सुहिणियूं हसीन ख़ूबसूरत घर वारियूं नथियूं वणनि ऐं बेहयाई जूं बुरियूं नज़रूं रखियूं वती राति ॾींहुं बुरायुनि में परावा नंग तकींदो वती इहो त यज़ीदी तरीक़ो आहे हुसैनी तरीक़ो इहो नाहे मुझे सोने हुसैन जी मोहब्बत निमाज सां हुई मैदान करबला में 10 मुहर्रम जी रात होॾो सुबुह जो छा मंज़र पेश अचण वारो आहे पर मुझे सोने हुसैन सारी रात सजदन में दुआउनि में इबादत में गुज़ारी आहे 10 मुहर्रम जे ॾींहं ते तीर वसन पिया तलवारूं वसन पियूं मुंहिंजा दोस्तो जिस्म रतो रता ओचितो तीर यज़ीदिन जो पेशानी में लगे थो रत जो फुहारो वहे थो मुझे सोने हुसैन मुठ भरी आहे उन पाक रत के आसमान में उछलाईंदा या अल्लाह हेॾे निहार तुंहिंजे नबी जे बच्चे सां जो ज़ालिमन छा हाल कयो आहे ऐं ज़बान ते क़ुरान काल या लैत क़ौमी यालमून बिमा ग़फ़र ली रब्बी वजअलनी मिनल मुक़रबीन हाओ जे हिन क़ौम खे ख़बर पवे हा त मुंहिंजे रब मूंखे बख़्शे मूंखे केॾी वॾी इज़त सां नवाज़े छॾियो आहे तीर वसन पिया तलवारूं वसन पियूं ऐं ओॾी महिल मुंहिंजे सोने हुसैन जे शिमिर सीने ते चढ़ी वेठो आहे फरमाइनि था शिमिर थोरो सीने तो कपिड़ो त हटाइजांइ कपिड़ो
हटाई तो कोढ़ जा निशान सीने ते नजर आया। फरमायो तो मुझे नाने रसूलुल्लाह सच फरमायो तो कोढ़ियो कुत्तो आ जेको मुझे अहले बैतन जे खून में हथ रंगी दो। नाने जो कौल सच्चो आ, अजो तू मुझो कातिल ही मुझो सिर धड़का धार कंदे, पर ओ शिमिर थोड़ी देर मुझे सीने ता लहद में नमाज पढ़ी वठा। थोड़ी देर मुझे सीने ता लव अल्लाह जो फर्ज नमाज अदा करे वठा। मता क़यामत जे दिहाड़े मयार मिले तो बचड़ा हुसैन नमाज छो छदी हुई। वक्त नमाज दा पढ़न न देंदे, वक्त नमाज दा पढ़न न देंदे, मैं को शाम शर देर वासी। नमाज पढ़ा कि न महार छिकावो किदे वन्या अल्लाह रासी। गैब विचू आवाज आई बचड़ा थी न उदासी, जदेब करे सी मुंह बचड़ा अगू फिर काबा सही। न मस्जिद में न बैतुल्ला के दीवारों के साए में, अरे नमाज़े इश्क अदा होती है तलवारों के साए में। हेड़े वक्त में भी मुझे सुने हुसैन नमाज पढ़िया, दुनिया वारन के देखा रिवा त नमाज छड़नी नाए। हेड़ी आजमाइश की घड़ी अची वने, हेड़ो इम्तिहान जो वक्त अची वने, हिय दुश्मनन के नरखे में हुजे तरे भी नमाज छड़नी नाए। ओ हुबदार तू नमाज जो टाइम आई टीवी ते वेठो ही, वक्त नमाज जो बांग बुधी तो ऐं फिल्मुन ॾिसण में वेठो ही, डिश ऐं केबल ॾिसण में वेठो ही, तू छाजो हुबदार आहीं? जेकॾहिं तू सच्चो अहले बैत जो हुबदार आहीं, करबला जे शहीदन सां मुहब्बत रखण वारो ही, त ओ ता अॼु हिन भलारी महफ़िल में वाइदो कर त नमाज 5 वक्त पढ़ंदुसि। हथ मथे खण। हाँ जनते मुझो आवाज पहुंचे थो, हाज़रीन ऐं नाज़रीन सभिनी के मुझे गुजारिश आ त नमाज 5 वक्त पढ़ो, जो इहो अहले बैतन जो तरीक़ो आ। इहो मुझे आका हुसैन जो मैदान करबला में आखिरी ॾिनल सबक इहो आ। जे मदीने वारा साईं दुनिया ता पर्दो पिया कन त आखिरी लफ्ज़ मुझे महबूब जे ज़बान मां इहे निकता हा त अस्सलातु अस्सलातु व मा मलकत ईमानुकुम। नमाज 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 पढ़ जो ऐं बानन गुलामन जी पारत हुजे। मुझे महबूब आखिरी नसीहत नमाज जी कई त महबूब जे कुल्हन जे सवारी करण वारे हुसैन पंहिंजे आखिरी लम्हन जे अंदर उहा नमाज पढ़ी पंहिंजे नाने जे दीन ते अमल करे ॾेखारियो न। वदा जे हुबदार आहीं, अहले बैतन सां मुहब्बत रखण वारो आहीं त नमाज 5 वक्त पढ़ ऐं सुहारी बाशरा रखा ऐं ये परावा नंग तकण छॾ, परावा हक खाइण छॾ, ज़ुल्मन जा कम न कर, परावन बन्युन ऐं प्लाटन ते कब्ज़ा न कर। जेको हिकड़ी गिराक पराई फबाए थो त 7 ज़मीनूं गट बणाए उन जे गिचीअ में विझियूं वेंदियूं। हाँ ऐं ये न्याणियूं घरनि में बालग न विहार। जे सच्चो मोमिन आहीं, जेकॾहिं मुर्तज़ा अली हैदरे करार शेरे खुदा सां मुहब्बत थई त मदीने वारे साईं फरमायो त अली 3 कमनि में देर न कजां। नमाज जो वक्त थी वञे त अली नमाज अदा कजांइ, नमाज में देर न कजांइ। हाँ मुझे सोने अली के महबूबन नसीहत कई ऐं हज़रत अली पंहिंजे हुबदारनि खे उहा नसीहत कई।
सरकार फरमायो त अली टिन कमन में देर न कजा पंजे हुबदारन के या गाल सेखार जे त टिन कमन में देर न कन हिकड़ो नमाज वक्त थे त नमाज में देर न कजा नमाज फर्ज टाइम सां अदा कजा ऐं बियो न्याणी जवान थे उन जे ला कुफो मिली वने तो उन जे परणाइण में देर न कजा न्याणियूं वेठियूं न छा मता थी विया चला थदी मिटी दी तुंहिंजी थदी मिटी थी तू चुप करे वेठो ही वो दाही जुल्म आहे न्याणियूं बालग विहारण शरीयत में जायज न आहे। सरकार फरमाइन था त 3 नंबर ते जनाज़ो घर में तैयार थे तो उनके यकदम दफनायो रखे न छो इंतजार न कयो तो फलाणो अजीज फलाणो माइट अचे वो पहरन जा पहर डी जनाज़ो रखियो जे ये शरीयत में जायज ना है। दोस्तान मोहतरम जेकरे सच्चा अहले बैत जा हुबदार आयो त गुनाहन का बाज अची वनो बुराइयों ने बेहयान का रुकजी वनो ए मुझे सोने हुसैन जे तरीके ते हलो महबूब हुसैन जी वाट वठो उम्मीद आ त बई जहान मोचारा थी विंदा। रब करीम सभिनी के अमल की तौफीक नसीब फरमाए मुझे आका हुसैन जे दसियल राह ते हलन की तौफीक अता फरमाए। आखिर दावाना अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन। अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम व बारिक अला नबिय्यिना मुहम्मद व अला आलिहि व सहबिहि अजमईन। अल्लाहुम्मा या रब्बि बिल मुस्तफा बल्लिग मकासिदना वगफिर लना मा मदा या वासिअल करमी। अल्लाहुम्मा या रब्बल अरबाब या मुसब्बिबल अस्बाब या मुनज़्ज़िलल किताब या खालिक़ खल्क़िही मिन तुराब इरहम हालना वस्तुर उयूबना या अरहमर राहिमीन। अल्लाहुम्मा ला तदअ लना मिन मकामिना हाज़ा ज़ंबन इल्ला गफ़रतह वला हम्मन इल्ला फर्रजतह वला करबन इल्ला नफ़्फ़स्तह वला मुब्तलन इल्ला आफ़ैतह वला असीरन इल्ला यस्सरता वला ऐबन इल्ला सतरता वला अदुवन इल्ला खदलता वला मुसाफिरन इल्ला हफिज़ता वला मय्यतन इल्ला रहिमता वला मरीज़न इल्ला शफ़ैता वला रिज़्क़न इल्ला बारकता वला यतीमन इल्ला तवल्लैता वला अकीमन इल्ला रज़क़ता वला हाजतन मिन हवाइज दुनिया वल आखिरह हिय लकरदुम लना फीहा सलाह इल्ला क़दैतहा व यस्सरतहा या अरहमर राहिमीन। या अल्लाह हिन सारी जमात ते राज़ी थी असांजे गुनाहन के माफ़ फरमा खताऊं दरगुजर फरमा पंजे हबीब जी मोहब्बत नसीब कर पंजतन पाक जी सच्ची मोहब्बत नसीब कर। या अल्लाह अहले बैत अतहार जे बुधायल रस्ते ते हलन की तौफीक अता कर बुराइयों ने बेहयान का बचा बेनमाजिन के नमाजी बना तालिहन के सालिह बना बदामालन के नेक अमाल बना। या अल्लाह जे मुश्किल में जो मुश्किलातू हल कर जे बेरोजगार इनके हलाल रोजगार अता कर छड़न के फर्मा बरदार जालू अता कर बे औलादन के सालिह औलाद अता कर। या अल्लाह जी मुश्किल में जो मुश्किलातू माफ फरमा। या अल्लाह जे गालियों बुधियों सी उन्हनि ते अमल जी तौफीक नसीब कर इन सारी जमात ते लुत्फो करम कर सभिनी जे मन जो जायज़ मुरादूं पूरियूं कर जेकी भी दिल में मकसद खणी आया है मौलाए करीम उन्हनि सभिनी जा मतलब ऐं मकसद पूरा कर पंजे हबीब जे सदके सुहणे सरवर मदनी मुनव्वर जे सदके मौलाए करीम हुजूर जे अहले बैत अतहार जे सदके मुहाजिरीन व अंसार जे सदके मौलाए करीम हुजूर जे महबूब जे अहले बैतन पाकन करबला जे शहीदन जे सदके मौलाए करीम करबला जे शहीदन जे सदके इन सारी जमात ते राजी थी सभिनी जे दिलनि जो जायज़ मुरादूं पूरियूं कर। मौलाए करीम असांजा हथड़ा खाली न मोटा तोखे तुंहिंजे उलूहियत जो वास्तो तोखे तुंहिंजे रबूबियत जो वास्तो तुंहिंजे अस्माउल हुस्ना जे सदके तुंहिंजे सिफ़ात उलिया जे सदके मौलाए करीम हिन सारी जमात के हिदायत जे राह ते हलण जी तौफीक अता कर कुरान और सुन्नत जे तरीके ते हलण जी तौफीक अता कर। या अल्लाह असांखे कुरान जे तरीके ते हला तुंहिंजे नबी जे सुन्नत जी राह ते हलण जी तौफीक अता कर। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी
या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम व बारिक अला नबिय्यिना मुहम्मदिन व आलिहि व सहबिहि अजमईन। आमीन आमीन। अस्तगीसु बिरहमतिका या प्यारा दोस्तों, को बि न वञे नंगर करे पोइ वेंदो।